दौदापुर वेझो कटोहर ब्रासरी जे ॿिनि धुरनि में हलंदड़ पुराणे संगावती तकरार जो निबेरो मीर मुख्तियार ख़ान बुलेदी जी सरपंची हेठि ओस्ता मोहम्मद बलोचिस्तान में थी गुज़रियो। जरगे में धुरनि मथां हिकु क़तल औरतुनि ऐं नींगरनि समेत 5 ॼणनि खे ज़ख़्मी करण ऐं ॻोठ ते हमले करण जो मजमूई तौर 51,30,000 रुपया ॾंड मुक़रर कयो वियो। दौदापुर वेझो सूबो कटोहर ऐं सुॼण कटोहर जे ॿिनि धुरनि में 15 साल अॻु संगावती तकरार तां झेड़ो शुरू थियो हो। झेड़े में फताह अली कटोहर क़तल थी वियो ऐं अली हसन कटोहर ज़ख़्मी थी पियो हो, जॾहिं त ॿिनि औरतुनि ऐं नींगरनि समेत 5 ॼणा ज़ख़्मी थिया हुआ। जरगे में क़तल जो खून बहा 15 लख रुपया, 2 औरतुनि जे ज़ख़्मी थियण जा 10 लख रुपया ऐं 2 नींगरनि जे ज़ख़्मी थियण जा 6 लख रुपया ॾंड मुक़रर कयो वियो। फ़ैसिले बाबति ॿिन्ही धुरनि खे पाक किताब ते हथ रखाए खीर खंड कयो वियो। फ़ैसिले जे मुशीरनि में सैयद बुठल शाह, सरदार अब्दुल नबी तहीम, सरदार ज़ादा हनीफ ख़ान बुलेदी, मुक़द्दम मोहम्मद हसन कटोहर, जमील कटोहर ऐं ॿिया पिण शरीक हुआ।